तूं आदि रात उथारी थी ऐं मुंहिंजी निंड फिटाई थी जे रहिजी विया हा गीत अॻे से मूंखां गीत लिखाए रूह केवल जिया न रगो सिंध पर पूरे नंढे खंड जे अदबी खेतर में शेख अयाज़ वॾो मान ऐं मर्तबो रखे थो। जेतोणीकि खेसि मक़बूलियत त हिकु वॾे शाइर तौरु मिली, पर शाइरीअ जो दरियाउ सरजण समेत संदसि वॾो कमु शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो रिसालो उर्दू में तर्जुमो करणु हो। शाइरीअ खां सवाइ शेख अयाज़ मुख़्तसिर कहाणियूं, मज़मून, डायरियूं, आतमकथा ऐं सफ़रनामा बि लिखिया। जॾहिं त सिंधीअ खां सवाइ संदसि उर्दू शाइरीअ जा बि केतिरा ई किताब छपिया। 2 मार्च 1923 ते जनम वठंदड़ हिन इनक़िलाबी ऐं रोमानवी शाइर जो असुलु नालो शेख मुबारिक अली हो। शिकारपुर वासी शेख अयाज़ कानून जी तालीम मुकमिल करे वकालत जे शोबे सां लाॻापिजी वियो। जॾहिं त 1976 में सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर पिणु मुक़ररु थियो। संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमूओ भंवर भरे आकाश 1962 में शाया थियो, जंहिं ते 1964 में हुकूमत पाबंदी लॻाए छॾी। संदसि शाइरीअ जो ॿियो मजमूओ कुल्हे पातम कीनरो 1963 में छपियो। उन मजमूए ते बि 1968 में पाबंदी लॻाई वई। शेख अयाज़ जे नसरी मवाद में संदसि ख़तनि जो मजमूओ जे काक ककोरिया कापड़ी, मज़मून जो मजमूओ भगत सिंह खे फांसी, यादुनि जो मजमूओ कराचीअ जा ॾींहं ऐं रातियूं ऐं साहिवाल जेल जी डायरी ऐं आतमकथा किथे त भञिबो थक मुसाफ़िर शामिल आहिनि। शेख अयाज़ जी शाइरीअ में न रगो रुमानवियत पर सिंध सां इश्क़ छलकंदो आहे। हू उन दौर में सिंध जो आवाज़ बणिबो हो जॾहिं सिंध जो नाव खणण ते ॼण अण ऐलानियल पाबंदी हुई। सिंधड़ी तुंहिंजो नाव गिधुम ॼण कारी हर ते पेर पियम। सिंध जे हिन सरमोड़ शाइर 28 दिसंबर 1997 ते लाॾाणो कयो। खेसि भिटशाह में मिटीअ माउ हवाले कयो वियो।